नाज़रीन, गंबड़ में कुछ ॾींहं हादसे में फौत थी वियल नौजवान जे वारसनि सिविल सोसाइटी पारां गंबड़ क़ौमी शाहराह ते धरणो हणंदड़ गम्स इंतज़ामिया में रहियल ॻाल्हियूं न थी सघियूं। रिपोर्टर सलीम उजड़ मौजूद MNA जावेद शाह जिलानी जी गैर मौजूदगी सबबि वधीक 3 ॾींहनि लाइ ॻाल्हियूं मुतालबा तस्लीम न थिया त राजपुर बिरादरी ॿीहर एहतजाज जो चिता ॾेई छॾियो। एडमिनिस्ट्रेटर गम्स डॉक्टर सफदर आराई जो चवणो त अस्पताल में सहूलियतुनि खे बहितर कयो आहे। रिपेट सेंटर में बहितरीन सहूलियतूं आहिनि, समूरू दवाऊं बि मरीज़नि खे मिली रहियूं आहिनि। गंबड़ ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे गुलाम अब्बास राजपर ऐं ॿियनि जो चवणु हो त कुझु ॾींहं अॻु असांजो नौजवान शेर अहमद राजपर हादसे में फौत थी वियो। गम्स अस्पताल में इलाज जी सहूलियतूं न मिलण सबबि क़ौमी शाहराह ते धरणो हयो ऐं गम्स इंतज़ामिया ॻाल्हियूं रखियूं हुयूं। MNA जावेद शाह जिलानी जी गैर मौजूदगी सबबि वधीक 3 ॾींहनि लाइ ॻाल्हियुनि खे मुअतल कयो वियो आहे। जेकॾहिं असांजा मुतालबा तस्लीम न कया विया, कराची प्रेस क्लब अॻियां धरणो हणी ऐं सख़्त एहतजाज कयो वेंदो। होॾां एडमिनिस्ट्रेटर गम्स डॉक्टर सफदर आराई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गम्स हिकु नेशनल लेवल जो इदारो बणी चुको आहे। रिपेट सेंटर में दवाऊं समेत ट्रेंड अमलो मौजूदु आहे। हर माण्हू जो बिना फ़र्क़ जे इलाज थी रहियो आहे। जल्द ॻाल्हियूं कामयाब थी वेंदियूं।